अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ है अवां सगर नाजी अमीर। नाज़रीन बिलाखिर कौमी असम्बली जो इजलास बस सदर घुरायो आहिनि। इजलास में असीं ॾिठोसीं त नारनि जी गूंज में 302 कौमी असम्बली जे नवनि चूंडियल मेंबर्स पंहिंजो हल्फ़ खणी वरितो आहे ऐं सुभाणे वारो जेको ॾिहाड़ो हूंदो उन ॾिहाड़े ते कौमी असम्बली जे स्पीकर ऐं डेप्यूटी स्पीकर जी चूंड थियणी आहे ऐं उनखां पोइ नाज़रीन हे जेको आचर ईंदो, आचर वारे ॾिहाड़े ते मुल्क के वज़ीर आज़म की चूंड कई वी उन वाले से जो स्केड्यूल है वो पिण जारी थी चुको है। अॼु जेके नारा लगा आहिनि उन में असीं ॾिठोसीं त हुकूमत जी बेंचिस ते जेके माण्हू वेठल आहिनि उहे माण्हू जेके ओपोज़िशन जी बेंचिस ते वेहण लाइ तैयार आहिनि उन ॿिन्ही जा नारा असांखे हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदे नज़र आया ऐं उन हवाले सां जीअं अवां सूरत हाल ॾिठी त मौलाना फज़लुर रहमान साहब जेके JUI जा सरबराह आहिनि ऐं पोइ जेका PDM जी जेका हुकूमती 16 महीननि जी उनजो हिस्सो भी रहा, PDM के हेड भी कंदा रहा। अॼु मौलाना फज़लुर रहमान साहब हल्फ़ खणंदे इन हुकूमत जे वास्ते चयो आहे त सम्झ में कान थी अचे त ही छा आहे। बिलाखिर हुननि जो इहो भी चवणु आहे त ही जेका सूरत हाल आहे ही असेंबली मां नथो ॾिसां त पंहिंजो वक़्तु पूरो कंदी। नाज़रीन उन खां सवाइ जेके चूंड थियणी आहे सुभाणे या संडे ते वज़ीर आज़म जी उनजो पिण बाइकॉट जो ऐलान कियो आहे मौलाना फज़लुर रहमान साहब ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त हू ओपोज़िशन जी बेंचिस ते ई वेहंदा। उन खां सवाइ सुन्नी इतिहाद काउंसिल जे मेंबर्स बि अॼु हल्फ़ खयो आहे ऐं उन्हनि तमामु घणो एहतजाज भी कयो, स्पीकर जे डायस जो घेराव भी कयो। बिलाखिर तमामु घणनि नारनि में गोड़ में हुलंगामे में अॼु इजलास थी गुज़रियो ऐं जेको हल्फ़ वारो मरहलो मेंबर्स जो उहो बि पुॼाणी ते पहुतो। उन खां सवाइ अॼु नाज़रीन जेका IMF के ख़त लिखण वारो मामलो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां उन ते पिण रद्दअमल साम्हूं अचे पियो। मियां नवाज़ शरीफ़ साहब ऐं शहबाज शरीफ़ साहब इहा ॻाल्हि कई आहे त हीउ मुल्क दुश्मनीअ जे बराबरि आहे ऐं उनखां अॻु बि सैफर वारे मामले ते PTI मुल्क दुश्मनी जो सबूत ॾेई चुकी आहे ऐं हिकु भेरो ॿीहर मुल्क दुश्मनी कई पई वञे। हीउ जेको फ़ैसिलो आहे उन जे नतीजनि ते उन जे असरनि ते पिण अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं ऐं ज़ाहिर फ़ैसिले खे वठी करे मुख़्तलिफ़ रद्दअमल साम्हूं अचनि पिया। पर हीउ फ़ैसिलो छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सियासी ग़लती हूंदो साबित थींदो या हुकूमत ते दबाव विझण में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन फ़ैसिले ज़रिए कामयाब थींदो छा फर्दर आहे हीउ मुल्क जे लाइ केतिरो हानिकार ही मामलो साबित थी सके थो उन ते पिण गुफ़्तगू कंदासीं। उन समेत जेके ॿियूं डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं ऐं नाज़रीन प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में ज़रूर इन ते बि गुफ़्तगू कंदासीं त सुभाणे खां जेका बरसातुनि जो सिलसिलो आहे बल्कि इहो ॿुधायो पियो त मौसमियात खाते ॼाणायो आहे त सिंध में अॼु सिंध जे कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु राति खां बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो ऐं तमामु तेज़ उहे तूफ़ानी बरसातूं हूंदियूं। उन हवाले सां जेके मकानी दारा आहिनि मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त हीउ पहिरियों भेरो आहे जो मार्च वारे महीने में या अहिड़ी सूरत हाल के असीं मुंहुं ॾींदासीं। पर असीं तयारु आहियूं, असां पंहिंजूं एफर्ट्स वरितियूं आहिनि। संजय वारे वज़ीर रेन एमरजेंसी भी सूबे अंदरि लॻाई आहे ऐं इंतिज़ामनि जे हवाले सां बि ॼाणायो पियो वञे त असीं पंहिंजे वसार तमामु घणा इंतिज़ाम कया आहिनि। उन खां अॻु बलूचिस्तान में भी इहा साॻी सूरत हाल रही आहे ऐं बलूचिस्तान में ख़ासि करे असां गवादर में ॾिठोसीं त मुसलसल 29 कलाकनि ताईं बरसाति तबाही मचाए छॾी आहे। उन खां पोइ सिंध में बि ॿुधायो पियो वञे त हीउ सिलसिलो तमामु घणा जेके पंहिंजा असर हूंदो त नई हुकूमत जे अचण सां ई हीउ जेको चैलेंज आहे इम्कानी बरसातुनि वारे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ सिंध गवर्नमेंट केतिरी तयारु आहे इन ते पिण प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि मूंखे जॉइन कियो आहे इन पैनल में नसीर मेमून साहब सीनियर तर्जुमा निगार आहिनि ऐं तमामु गहरी नज़र रखनि था इन्हनि समूरनि मामलनि ते। उनखां सवाइ इंजीनियर जब्बार मेमून साहब आहिनि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। नाज़रीन मुआशी माहिर आहिनि ऐं डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि मूंसां गॾु मौजूदु आहिनि प्रोग्राम में। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि जेकी असीं मईशत जे हवाले सां जिन मामलनि जो ज़िक्र कयोसीं उन ते उन्हनि जो तजियो ज़रूरु शामिलु कंदासीं प्रोग्राम में। ऐं कुझु देरि खां पोइ नाज़रीन माहौलियाती माहिर आहिनि नासिर पंवर साहब उहे पिण प्रोग्राम में मूंखे अॼु जॉइन कंदा। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं नसीर साहब अवां खां आगाज़ कंदसि गुफ़्तगू जो। अॼु ॾिठो अवां त काफ़ी ॾींहंनि ताईं असां ॾिठोसीं ही जेका जंग ही जारी रही, इजलास न पे घुरायो वियो सदर पारां, नेठि सदर खे इजलास घुराइणो पियो ऐं अॼु नारनि में गोड़ में मेंबर्स हल्फ़ बि खणी वरितो आहे। जी महिरबानी नाजिया। मेंबरनि जे कसम खणण खां पोइ फॉर्मली हाणे असेंबली वजूद में अची चुकी आहे। सदर साहब हमेशह जीअं देरि कई मुंहिंजो ख़्याल आहे त शायदि कंहिं उनखे बाद में सम्झायो हूंदो त तूं पंहिंजे फ्यूचर जे लाइ एतिरा केस तयारु न कर ऐं ख़ासि तौर ते अॻे ई उनखे बिलाल भुट्टो जंहिं तरह चिटनि लफ़्ज़नि में चयो त हुन ते 2 केस सिधा सां ठहनि था
त इन ॿिए केस खे मूंखे लॻे थो हुन लास्ट मिनट में हुनखे अवॉइड करण जी हिकिड़ी कोशिशि ज़रूरु कई आहे, पर बहरहाल हुन सां सदर साहब पंहिंजो इमेज ख़राबु कयो। या त हू न करे हा, जीअं पहिरें चयो हुई त ही जेको बि हुनजो एतिराज़ हो वाट एवर, उहो कल्ह राति ताईं उहो एतिराज़ ख़तमु त कोन थियो न। तो जी सदर जे ऑफिस जो हिकिड़ो पंहिंजी ग्रेस हुजणु घुरिजे। अनफॉर्चुनेटली असां वटि सदर या गवर्नर जेके आईनी उहिदा हुजण जे करे पार्टी उहिदा न हुजणु घुरिजनि, उहे ओवर द पीरियड ठीकु आहे, हिकिड़ो पार्लियामेंट्री सिस्टम आहे, हुन में पार्टियुनि जो हिकिड़ो इन्फ्लुएंस रहे थो। मां नथो चवां त इहो टोटली ज़िंदगी मां एलिमिनेट थी वेंदो, पर जॾहिं हू ममलकत जा सरबराह थियनि था या इवन वज़ीर आज़म जेके उहे अवाम जा वज़ीर आज़म थियनि था, इन ॻाल्हि खां हटी करे त उन्हनि कंहिंखां खटियो कंहिंखां हारायो, या वेंदे तक जो जेको MP या MNA उन जंहिंखां बि खटियो जंहिंखां बि हारायो, उहो सॼो तक सभु माण्हू उन जा ई वोटर आहिनि या उन जे तक जो हिसो आहे। आइनी तौर सां डिस्क्रिमिनेट नथो करे सघे। बदकिस्मती सां इहा असां वटि हिकिड़ी रिवायत आहे त जेको इक़्तिदार में आहे उहो पंहिंजे मुखालिफ़ खे सम्झे थो त इहो लाज़मी तौर ते मुंहिंजो दुश्मन आहे, उनजा शहरी हक़ बि ख़तमु, उनजा आइनी हक़ बि ख़तमु, उनखे जेतिरो चीथाड़े सघिजे, जेतिरो उनजे लाइ अज़ियत पैदा कजे, जेतिरी तकलीफ़ पैदा कजे। वेंदे 2022 जे ॿोॾुनि वक़्तु जेका इंसानी बुनियाद ते प्योर इंसानी मामिलो आहे, जॾहिं माण्हू छित खां महरूम आहिनि, जॾहिं माण्हुनि खे खाध खुराक कोन्हे, खेमनि में पिया आहिनि, बेघर पिया आहिनि, बीमारियुनि में, मच्छरनि में, नांगनि बलाउनि जे विच में, उन वक़्तु त तव्हांखे मज़हब ऐं क़ौमियत बि नाहे पुछणी, तव्हां सियासी बुनियादनि ते डिस्क्रिमिनेट कयो, इंतिहाई शर्मनाक जेका असां वटि थींदी रहे थी। ऐं हिन मामले में सदर साहब ॾिसो कुझु शयुनि ते, मिसाल काज़ी ईसा साहब वारो जेको केस हुयो, जी उनखां अॻिते हली इमरान ख़ान मञो त असां ग़लति कयो, ऐं इमरान ख़ान जे मञण खां पोइ वरी अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट सदर साहब बि ॾिनी। सदर साहब खे हुन वक़्तु सोचणु घुरिजे हा न, मां ही छा थो कयां। असेंबली तोड़ण वारो मामिलो ईअं ई हो, शायदि सदर साहब वारो अप्रूवल पहिरें लिखियो पियो, रुॻो हुन ऐलान जी देरि। इहा जेका पार्टी लॉयल्टी जे चकर में तव्हां पंहिंजे कॉन्स्टिट्यूशनल रोल खे, अवामी रोल खे जॾहिं उरांगियो था, उन सां तव्हां पंहिंजे ऑफिस जी ऐं पंहिंजे ज़ात जो इज़त ऐं वक़ार एक्चुअली घटाए था छॾियो। ऐं उहो तारीख़ में बि शयूं महफ़ूज़ थियनि थियूं, उन्हनि खे माण्हू यादि बि रखे थो, तारीख़ में जेके शयूं अचनि थियूं। नज़ीर साहब, हाणे जेको तबसरो मौलाना साहब अॼु हल्फ़ खणंदे कयो, ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त हू नथा ॾिसनि त ही असेंबली पंहिंजो वक़्तु पूरो करे ऑपोज़िशन में विहण जो उन्हनि ऐलान बि कयो आहे, ऐं ज़ाहिर आहे हू PDM में रहिया आहिनि, PDM खे लीड बि कंदा रहिया आहिनि, समूरनि शयुनि खां, कमज़ोरनि खां, जेके स्ट्रेंथ्स आहिनि उन्हनि खां बि वाक़िफ़ आहिनि। कीअं ॾिसो पिया मौलाना साहब जे हिन बयान खे? अच्छा, कसम खणण वक़्तु मौलाना साहब जो बयान या इन क़िस्म जा ॿिया बयान, ज़ाहिर आहे त बज़ाहिर जेका ही कॉम्बिनेशन आहे गवर्नमेंट जो, उहो वीकर त नज़र अचे थो न। उन में जंहिं क़िस्म जी अलाइनमेंट थियो आहे, उन जूं रूट्स एॾियूं स्ट्रांग कोन आहिनि, पाड़ूं एॾियूं मज़बूत कोन आहिनि। पर हिकिड़ो ॿियो पासो ज़हन में रखो, असां वटि हुकूमतूं सदाईं मुदो पूरो थियण खां अॻु में ख़तमु थियनि थियूं। को वज़ीर आज़म भुट्टे साहब खां पोइ असां कंहिं वज़ीर आज़म खे मुदो पूरो कंदे न ॾिठो आहे। इहो त शुक्र आहे त 2008 खां पोइ हुकूमतुनि मुदो पूरो कया, न त उन खां अॻु में त हुकूमतुनि जो मुदो बि पूरो कोन थींदो। तो इहा हिकिड़ी त जनरल डायग्नोसिस आहे त असांजी तारीख़ भरी पई आहे, असां वटि सब्र घटि आहे, असां वटि इदारा वेट करण लाइ तयारु कोन आहिनि, ऐं ख़ुदि सियासतदाननि जा बि पंहिंजा अंदरूनी मामला कमज़ोरी जो शिकार आहिनि, जंहिंजे करे उहे मज़बूत या मुस्तहिक़ हुकूमतूं नथा ठाहे सघनि, हिक ॿिए जूं जंगूं छिकनि था, जंहिंखे जॾहिं वारो मिले। पर मूंखे ॿुधायो त हिकिड़ो ॿियो पासो असांखे न विसारणु घुरिजे। हिन वक़्तु सवाइ मौलाना साहब जी जमायत जे बाक़ी सभिनी जा डायरेक्ट स्टेक्स आहिनि सिस्टम। सिंध में पीपुल्स पार्टी वटि सूबे जी हुकूमत आहे, पंजाब में नवाज़ शरीफ़ साहब वटि हुकूमत आहे, ख़ैबर पख्तूनख्वा में सुन्नी तहरीक अॻूणी PTI वटि हुकूमत आहे, ॿिया नज़र में PTI वटि हुकूमत आहे। लीगली त अॻूणी PTI थी जो उते सुन्नी तहरीक जी हुकूमत आहे, पर फैक्ट इहो आहे त उहा PTI जी हुकूमत आहे। तो बाक़ी रहियो आहे बलूचिस्तान, इहो बि कोशिशूं हलनि पियूं, इहो मुमकिन बि आहे त कंहिं मरहले ते शायदि फज़ल रहमान साहब उते हुकूमत जो हिसो थी वञे। छो त ख़ैबर पख्तूनख्वा में फज़ल रहमान साहब जी शिकस्त परे खां माण्हुनि खे नज़र आई पए, उन में का अहिड़ी ॻाल्हि अचरज जी कोन्हे त मौलाना साहब छो हारायो आहे। तव्हां मुंहिंजा त इलाही दोस्त ख़ैबर पख्तूनख्वा जा आहिनि, मां त काफ़ी अपडेटेड आहियां हिन ते, हुनजी पार्टी जी कारकर्दगी, पुठियों जेको हुनजी कैबिनेट जंहिं कमु कयो आहे 16 महीना, PDM जी मर्कज़ी हुकूमत त सभिनि ॾिठी आहे, माण्हू खे ख़ैबर पख्तूनख्वा में छा थियो आहे उहा ख़बर ई कान्हे। सॼी जमायत मौलाना साहब जा माण्हू हुया, ऐं हुननि जेका उते अंधेर नगरी कई उहा बि माण्हुनि खे ख़बर। ॿियो इमरान ख़ान साहब सां जेका हुनजी छिकताणी, हुनजे नतीजे में इहो ॾिठो वाइठो पियो त मौलाना साहब खे वोट कोन्हनि मिलंदा।
ॾेई वठी मौलाना साहब खे सीटूं मिलणियूं ई बलोचिस्तान में। हाणे मौलाना साहब इहो ज़रूरु चई सघे थो उनजी दांह जेका आहे न उहा वॾे दर ते आहे, नंढे दर ते कान्हे। मौलाना साहब पाण बि वॾे क़दावर शख़्सियत आहे, उनजी दांह बि वॾे दर ते आहे। त सही। जेकर ॿियनि सभिनी खे गायो पिया त असां कड़ो ॾोह कयो, तव्हां असां चङा हलिया आहियूं, तव्हांखे ॾुखिया वक़्तनि में कमायूं, अफ़गानिस्तान ताईं तव्हांजे लाइ असां मामला निबेरिया, उहा दांह हुनजी ठहे थी। त वेट बाक़ी एंड वॉच वारो मामिलो नज़र ईंदो नसीर साहब, या जेसिताईं दांह वरनाइजे थी या नथी वरनाइजे, या वेट एंड वॉच हूंदो, या अव्हांखे लॻे पियो त ऐवान अंदरि ऑपोज़िशन जे किरदार में मौलाना साहब टफ टाइम ॾींदो हुन हुकूमत खे? सुठी ॻाल्हि आहे ॾिए, हुकूमतुनि खे जेकर मुखालिफ़ टफ टाइम नथी ॾिए त हुकूमतूं पाण जा पेर नथियूं झलनि, आसमान ते पुॼी थियूं वञनि, न माण्हुनि जा मसइला थियूं हल कनि, न अवाम जी शिकायतुनि खे मसइलनि खे हल करण जे लाइ को सीरियस था थियनि। मां त चवंदो हर सूबे में हिकु मज़बूत अपोज़िशन हुजे जो हुकूमत खे हर वक़्तु पतो पए त असां कमु न कयो त असांखे कीचन में हथ पवंदा, को असांखे रस्तनि ते पुछंदो, को सुभाणे ईंदड़ चूंडनि में पुछंदो। इहो न हुजण जो नतीजो आहे जो तव्हां सिंध में तव्हां कमज़ोर परफॉर्मेंस जेका ॾिसो था उनजो हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त साम्हूं का सही। मज़बूत मुखालिफ़ धुर ठीकु। कोन्हे। तो मुंहिंजो त ख़्यालु आहे सुठी ॻाल्हि आहे, मुखालिफ़ धुर मौलाना साहब हिन सभिनी खे करणु घुरिजे जो हुकूमत पंहिंजे वित में रहे ऐं परफॉर्म करे। ठीकु। नसीर साहब, अव्हां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे जब्बार साहब अव्हां वटि ईंदसि। ऐं नसीर साहब जीअं फरमायो त जनरल डायग्नोसिस त इहो ई आहे, ऐं तारीख़ भरियल आहे असांजी। असां ॾिठो आहे त केतिरियूं हुकूमतूं आयूं वयूं ऐं वक़्त खां अॻु मुदो हुकूमतूं पूरो न करे सघियूं। हिन भेरे बि कुझु अहिड़ा ई हिन जेको हुकूमत जो कॉम्बिनेशन आहे उनखे वठी करे खोड़ अहिड़ी अॻकथियूं बि साम्हूं अचनि पियूं, अहिड़ा तजिया बि साम्हूं अचनि पिया। अव्हांखे कीअं पियो लॻे मियां साहब जी इहा ॻाल्हि कई आहे त 1.5 साल ॾुखियो हूंदो हुन मुल्क जे लाइ, असांजे लाइ, ऐं ॾुखिया फ़ैसिला, सख़्तु फ़ैसिला बि असांखे खणणा पवंदा। 1.5 साल खां पोइ हिकिड़ो सुठो पीरियड ॾिसनि पिया। अव्हांखे नज़र अचे पियो त जेको होमवर्क थियल आहे हिन गवर्नमेंट जो, या जेका डायरेक्शन हिन गवर्नमेंट जी आहे, उन खां पोइ बाक़ी 1.5 साल खां पोइ असीं को सुठो वक़्तु नज़र अचे पियो अव्हांखे? ॾिसो, अॼु हिकिड़े निजी टीवीअ में मां ॻाल्हायो पिए त बिल्कुलु तव्हां वांगुरु ई कंहिं इहो सुवालु कयो त छाकाणि त बिजली, गैस, उन खां पोइ हिकिड़ो जेको आहे सो रुपए जी सघ खे जेके चइजे रियलिस्टिक रखण खां अलावा ॿियनि हंधनि ते जेको आहे सो हिकिड़ी कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग, जंहिं शइ जी पैदावारी लाॻत जेका हुजे उते उहा सेल थिए। त इन जनरल फार्मूले तहत जेको आहे सो हिन इंटरिम गवर्नमेंट जेको आहे सो तमामु घणा जेके आहिनि से ॻाल्हियुनि खे हिन IMF जे ॾिनल डायरेक्शन्स या गाइडलाइंस जे तहत जेको आहे सो निबेरियो आहे। हाणे इन करे जेका ईंदड़ हुकूमत आहे उनखे का ॾुखियाई न थींदी। हाणे सुवाल त मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो ॿियनि शयुनि खे ॾिसण बजाए हॉलिस्टिकली जेकॾहिं ॾिठो वञे त इहो इन सुवाल जो जवाबु त तमामु वॾो लंबो पे ठहियो, पर मां कोशिशि कंदुसि त मुंहिंजो ख़्यालु आहे इहे ॻाल्हियूं साम्हूं आणियूं। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं इहे जेके एडजस्टमेंटूं कयूं वयूं आहिनि त इन एडजस्टमेंटुनि जो हिकिड़ो फ़ाइदो ज़रूरु थिए पिए थो, उहो इहो आहे त इहो IMF जो जेको 3 बिलियन जो प्रोग्राम आहे इहो जेको आहे सो तक़रीबन हिकिड़े क्लोज़ स्टेज ते ईंदो रिव्यू में। पर साइमल्टेनियसली ॿियनि इन्हनि सभिनी शयुनि जी तक़ाज़ाऊं जंहिंमें चइजे त शयुनि खे दुरुस्त करण जे बजाए सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे सो तरीक़ो इख़्तियार कयो, उहो त वठो कर्ज़। हाणे पाकिस्तान में जेका हिकिड़े थोरे दौरानीअ में वधि जेके कर्ज़ा वरिता विया उहे हिन इंटरिम हुकूमत में वरिता विया। माना कर्ज़ वठी करे हिकिड़ो पंहिंजो इंटरिम दौर जेको आहे सो उन में हिननि जेको आहे सो इन हुकूमत खे हलाइण लाइ जंहिंमें चइजे त हिकिड़ी बजट ऐं फिस्कल डेफिसिट खे कहिड़े तरीक़े सां नज़दीक आणणो आहे त उहो एक्सपेंडिचर्स जेको आहे सो उन्हनि ते चार्ज थी सघे। हाणे इन सॼे सिस्टम खे हलाइण लाइ जेके हींअर 67,000 अरब रुपयनि जा कर्ज़ा चढ़िया आहिनि उन में यानी इन 16 महीने में जेको आहे सो इन्हनि खयल कर्ज़नि जो ॿियनि अरसे जे हर अरसे से कंपेयर करे जेको आहे सो इकोनॉमिस्ट ॾिसनि वेठा ऐं उन खे चवनि था इहो वधि में वधि कर्ज़ो खयो वियो आहे। पर जेकॾहिं इहो वधि में वधि कर्ज़ो खणी करे इन खे लोड कयो वियो आहे फ्यूचर पेमेंट्स जे हवाले सां या फ्यूचर में इन जी वापसी। हाणे असां ॻाल्हि कयूं उहा त हिन वक़्तु ॿिन्हिनि पॉलिटिकल पार्टीज़ जेके हिन वक़्तु सेंटर में चइजे त हिकु अलायंस आहे, हालांकि हिननि में पंहिंजे विच में काफ़ी सियासी जेके आहिनि से हिकिड़ी अपोज़िशन एंगल्स जेके आहिनि से तमामु घणे अरसे खां हलनि पिए थियूं आहिनि, एग्ज़िस्ट बि कनि थियूं। उन्हनि खे जेकॾहिं थोरी देरि लाइ असां ॾिसूं त आख़िर उन्हनि मां हिकिड़े त 10 पॉइंट मैनिफेस्टो ॾिनो
जंहिंमें हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे सा फौरी तौर ते साम्हूं आई, जेका हिकिड़ी अवामी नुक़्ते नज़र सां त काफ़ी पुरकशिश हुई त बाबा 300 यूनिट जेके आहिनि से त तव्हांखे बिजली ॾींदासीं मुफ़्त। पर सर हाणे हाणे जब्बार उन साहब खां उहा पोइ ॻाल्हि जॾहिं कनि हिन था ते त असांखे अवाम मैंडेट ई कोन ॾिनो आहे, इन करे हाणे मंशूर ते त असीं अमल न कराए सघंदासीं उन तरीक़े सां। ॾिसो, उन में मां ॻाल्हि थो कयां त तव्हां जेका ॻाल्हि कई त हीअ जेको 1.5 साल में ही छा करे सघनि था, उन तरफ़ मां वेझो पियो थो थियां। हाणे जेकॾहिं थोरी देरि लाइ हिननि जॾहिं हिननि 300 जी ॻाल्हि कई त नेपरा जे तरफ़ां ऐं प्लस जेको आहे सो मल्टीलेटरल जे कुझु नुमाइंदनि जे तरफ़ां गैर रस्मी तौर ते इहो चयो वियो त इहो 1200-1400 अरब रुपयनि जी इन खे खणी हिकिड़ी सब्सिडी या हिकिड़ी बजट में बिल्ट इन कयूं जेके इन मद में न ईंदा उहे कीअं थींदा। IMF जो प्रोग्राम तव्हांखे ॿियो खपे, जंहिंजे लाइ ॾिसूं वेठा त हींअर खां ई हुकूमत जेका आहे सा तयारियूं पई थी करे, ऐं शायदि उहा अंग्रेज़ी में चइजे त इनएविटेबिलिटी जा घणा सबब आहिनि, ऑल्टरनेट सोल्यूशन्स ते को बि कमु कोन थो थिए। हाणे इहा हुई 10 पॉइंट एजेंडा। हाणे थोरी देरि खां पोइ जॾहिं हिननि इहो चयो त हुन पासे खां मरियम नवाज़ बि पहिरें जलसे में पंजाब में चयो त भई असां 300 यूनिट ॾींदासीं। हाणे मरियम नवाज़ वारा त अची विया अथव एग्जीक्यूटिव पावर में, जी ही बि तक़रीबन पावर में ई आहिनि। या ॿी ॻाल्हि त कॾहिं हे जॉइन कंदा फेडरल मिनिस्ट्रीज़ में, पर ही हुननि खे सपोर्ट कंदा जंहिंजी एश्योरेंस ॾियनि वेठा त माना ही बि हुकूमतुनि में आहिनि। हाणे कंसिडरिंग दैट के ही बि हुकूमत जो हिसो आहिनि त इहे शयूं जेके 10 पॉइंट्स उन खां अलावा जो एजेंडा हो उन में बि ॻाल्हियूं पिया भई किसान कार्ड ऐं कार्डनि खे मिलाए करे कंहिं जी हिकिड़ी एम्पेरिकल कैलकुलेशन थी त इहे 3.5 अरब रुपयनि जो जेको आहे सो नुस्ख़ो आहे। पाकिस्तान में जेको आहे सो पहिरियों मरतबा जेको आहे सो हिन वक़्तु 6 महीननि में मां ॾिसंदुसि त वधि में वधि जेको आहे सो टैक्स कलेक्शन थी आहे, जंहिंमें 30 बिलियन जेको आहे सो सरप्लस थियो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त कुझु रिफंड्स रोके ई थियो आहे, पर थियो ज़रूरु आहे। पर जेकॾहिं इन खे असां हिकिड़े तौर जे हिकिड़े साइड ते रखी छॾियूं ऐं ॿिए पासे जेके चइजे त ही सप्लाई साइड थी वई, ॿिए पासे डिमांड साइड थी, जेका हाणे हिन 1.5 साल में साम्हूं ईंदी, उहा इहा आहे त तव्हां जेको बि पैसा कलेक्ट पिया था कयो उन मां तक़रीबन 85% तव्हांखे डेट ऐं उन जे सर्विस चार्जिस या जेके मार्कअप जेके चइजे उन में तव्हां ॾींदो। ठीकु। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां 57% जेको आहे सो फाइनेंस क्रिएट करणु चाहियो था प्रोविंसिस सां हिकिड़े सेटल उसूल तहत, त तव्हांखे फिस्कल स्पेस त आहे ई कोन्हे। माना इहो ई हिकिड़ो स्पेस जंहिंमें एॾी त सोढ़ आहे, जंहिं लाइ कर्ज़ा खयां था वञनि त हाणे अचूं त 1.5 सालनि में छा थियण वारो आहे। ॾिसो, ॿिन्हिनि पार्टीज़ जेको आहे सो हिकिड़े इकोनॉमिस्ट जे नुक़्ते नज़र सां का बि अहिड़ी ट्रिग्नोमेट्रिक ऐं कोई इकोनॉमिक मॉडल न ॾिनो आहे त कहिड़े तरीक़े सां हिन 1.5 साल में इहे जेके डिमांड्स आहिनि जेके पूरियूं करणियूं आहिनि पंहिंजे वसाइल मां, जंहिंमें सभ खां पहिरीं डिमांड जेका हुई उहा इन्हनि मल्टीलेटरल बायलेटरल सी आहे जिन खां कर्ज़ा वरिता विया आहिनि। ॿी डिमांड डोमेस्टिक में तव्हां जेको आहे सो कर्ज़ा वरिता आहिनि उहे 42,000 अरब रुपयनि जा आहिनि। हाणे उन्हनि जे अॻियां डिमांड बीहंदी 70 to 71% डिमांड हूंदी तव्हांजी उन जूं सर्विस चार्जिस। इहे बहबूद खां वठी, इहे नेशनल सेविंग सर्टिफिकेट खां वठी, तव्हांजा जेके बॉन्ड वठी, सुकुक वठी, फॉरेन में बि तव्हां यूरो बॉन्ड्स वग़ैरह फ्रॉड कया आहिनि, त इन जे मुक़ाबले में जेको आहे सो तव्हांजी जेका सघ आहे टू परफॉर्म इन अनदर 1.5 ईयर, कंहिं बि पार्टीअ तव्हां 1.5 ईयर जी ॻाल्हि कयो, मां चवंदो 1 ईयर हमेशह हिकिड़ो स्टेज डेवलपमेंट में कॾहिं का कंपनी ठहंदी आहे, बैंक खां जॾहिं कर्ज़ा वठंदी आहे, मां तव्हांखे मॉडल थो पेश कयां कंहिं कंपनीअ जो सेक्शन 42 तां ठहंदी आहे। असां 10 करोड़ रुपया वरिता, असां इन 10 करोड़ रुपया ही प्रोडक्शन, ही असांजा प्रॉफिट अहिड़े तरीक़े सां इहे पैसा वापसि ईंदा त जीअं असां नॉन परफॉर्मर न थियूं। इन तरीक़े सां हिकिड़ी कैपिटल फॉर्मेशन थींदी आहे, कैपिटल वधंदो आहे। ठीकु। मुल्क बि इन मॉडल खां डिफरेंट न हूंदो आहे, सवाइ उन जे त मुल्क जेको आहे सोशो इकोनॉमिक ऐं ॿियूं जेके उहे कॉन्स्टिट्यूशनल जेके डिमांड्स हूंदियूं आहिनि मुल्क जे मथां, जेके डिमांड्स जो इजरा करण वारा या फैसिलिटेट करण वारा इहो पार्लियामेंटेरियन सिस्टम आहे, जंहिं 150 अरब रुपया ख़र्च करे जेको आहे सो पार्लियामेंट में आया आहिनि। जब्बार साहब, 50 अरब इन शइ खे रुपया अॻियां तव्हांजे वधाईंदासीं। ख़र्च जीअं कया मां आहिनि। फरमायो त का बि अहिड़ी पॉलिटिकल पार्टी इन वक़्तु जेके ॻाल्हियूं कनि पिया या जेके ऐलान हू कनि पिया त ईंदड़ 1.5 साल खां पोइ
हिकिड़ी बहितर डायरेक्शन हूंदी, का बि पार्टी वटि को अहिड़ो इकोनॉमिक मॉडल मौजूदु कोन्हे। एजाज़ कुरैशी साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहे। एजाज़ साहब, मुंहिंजो आवाज़ु वहां ताईं पहुचे पियो? जी जी जी। एजाज़ साहब, अवां हिन ते छा कॉमेंट कंदो जेके ही मामला साम्हूं अचनि पिया, ऐं उन जेका ॿी हिकिड़ी डेवलपमेंट थी आहे त IMF खे ख़त लिखियो आहे, ऑडिट जो मुतालबो कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जंहिं ते रद्द अमल बि साम्हूं अचे पियो। हीउ जेको स्टेप आहे हीउ केतिरो हानिकार थी सघे थो मुल्क लाइ, ऐं हुन जा कहिड़ा नतीजा, कहिड़ा असर अवां ॾिसो पिया? पाकिस्तानी आहियूं। जी एजाज़ साहब, हिन सां नुक़सान ई थींदो। अॻे ई घोटालो लॻो पियो आहे मुल्क में, जीअं दोस्तनि चयो, ऐं हीअ चवंदा 1.5 साल, उन जो बुनियादु कहिड़ो आहे 1.5 साल? मां सम्झां हुनखे 3-4 साल लॻंदा जो हिन घोटाले मां निकिरनि। सो बि तॾहिं जॾहिं को ही सिंसियरिटी सां कमु कनि ऐं IMF जा कर्ज़ घटि कनि, जॾहिं एक्सपोर्ट्स वधाइनि ऐं इम्पोर्ट्स घटाइनि, तॾहिं वञी का ॻाल्हि बीहंदी। बैलेंस ऑफ पेमेंट मुल्क जो ज़ीरो लॻो पियो आहे, त हीअ त खणी कर्ज़ वठी पिया हलनि। त इन करे तमामु घणियूं जेके सूरत हाल आहे उहा तमामु ॾुखी आहे। ऐं इमरान ख़ान हिकिड़ो ज़िद्दी माण्हू आहे, ऐं जंहिं नमूने सां हू डील करे थो, मुंहिंजे ख़्याल में उहो असां सभिनि लाइ नुक़सानकार आहे। ऐं बाक़ी जेकॾहिं का हू छा थो सोचे, उहा हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे। ॿियो मां सम्झां थो त हीउ जेको हिन मुल्क में जेसि ताईं के का तरक़ी न आहे, जंहिंजी का फाइनेंशियल पोज़ीशन नथी सुधरे, ऐं जेके ही सॼा घोटाला आहिनि, केतिरे वक़्त ताईं IMF खां कर्ज़ वरिता वेंदा ऐं छा थींदो, तो काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि मुंहिंजे नज़र में त हीउ तमामु ॾुखियो हिकिड़ो मरहलो आहे। ऐं ॿियो त जेके पार्टियूं कठी आहियूं आहिनि, उन्हनि सभिनि ते हिक ॿिए ते इल्ज़ाम बि आहिनि त जेको आहे सो ही रिगिंग आहे इलेक्शन में। बाक़ी जेको IMF खे ख़त हिन लिखियो आहे, उहो मां हुनजी अहिड़ी अहमियत कान्हे। IMF वारा या त अची पंहिंजो सभिनि खां पुछनि ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं, अॻे दफ़े बि ईअं थियो हो त बाबा तव्हां जेकॾहिं उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे त सभई गॾिजी। बाक़ी हिकिड़े इमरान ख़ान जे ख़त सां मां सम्झो का अहिड़ी शइ कोन थींदी, पर मुल्क खे घोटाले मां कढण लाइ तमामु वॾी जिदोजहद करणी पवंदी। ऐं तमामु जेको आहे सो करप्शन फ्री सोसाइटी जेसिताईं न हूंदी, या क्लोज़ इकोनॉमी असां वटि न हूंदी, ऐं सम्झां उन खां सवाइ तमामु ॾुखियो कमु आहे सभिनी पार्टी। ठीकु। नसीर साहब, अवां कीअं ॾिसो पिया हिन डेवलपमेंट खे? ही अवां सम्झो पिया त सियासी ग़लती हूंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी, जंहिंजो अॻियां हली में बि हू एतिराफ़ बि कनि पंहिंजे माज़ीअ वांगुरु जेके हुननि जा मुख़्तलिफ़ फ़ैसिला रहिया आहिनि, या अवां सम्झो पिया त हिन क़दम सां जेका नई हुकूमत आहे उन मथां दॿाउ विझण में PTI कामयाबु थी सघे थी? न, इन मां मूंखे को बि ऑब्जेक्टिव अचीव थींदे कोन थो नज़र अचे। IMF जे तरीक़ेकार खां सभु वाक़िफ़ आहिनि। उहो त दुनिया जे बदतरीन डिक्टेटर वारी गवर्नमेंट में वञी पैसा ॾींदा आहिनि। हू इन्वेस्टर आहिनि हिकु तरह जा, हुननि खे पंहिंजो व्याज खपंदो आहे। हू पंहिंजा टर्म्स डिक्टेट कराईंदा, रेस्पेक्ट त हुकूमत कहिड़ी वेठी आहे। साॻी IMF जो कर्ज़ इमरान ख़ान जे दौर में शुरू थियो। इमरान ख़ान हुनखे वेंदे वेंदे वायलेट करे पेट्रोलियम जा अघ केप कया हुआ। पोइ नई हुकूमत खे हुननि कोन ॾिनो छा, वरी हुन सां टर्म्स नेगोशिएट कयनि। पर लोड़े अवाम थो, जेतिरी तव्हां हुननि जे साम्हूं इंटरनल इनस्टेबिलिटी शो था कयो, ओतिरा हू शर्त वधाइनि था, ओतिरा सख़्तु शर्त था कनि, ओतिरियूं तव्हांजी यूटिलिटीज़, तव्हांजी टैक्स कलेक्शन जा टारगेट्स, सब्सिडीज़ जो वहिंवार, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज ईंदो। हेॾियूं सारियूं सब्सिडीज़ जेके अनाउंस थियो न, इहे हुकूमतूं न करे सघंदी। मूंखे नथो लॻे इहे पॉलिटिकल नारा हुया, पर टारगेटेड सब्सिडी ते शायदि IMF खे एतिराज़ न थिए, जीअं BISP आहे हुन ते एतिराज़ कोन्हे स्प्लेनरी प्रोग्राम ते, पॉसिबली किसान वारे ते बि न थिएसि। पर हीअ जेके अक्रॉस द बोर्ड सब्सिडीज़ आहिनि, मिसाल 300 यूनिट बिजली आहे, उहो सोलर जे थ्रू हुननि किथे मूं पढ़ियो त चयो आहे, उहो त थी सघे थो, पर ग्रिड मां कंहिंखे 300 यूनिट फ्री ॾियणी उहो कोन थी सघे। IMF कॾहिं बि एक्सेप्ट न कंदी। पर अचूं था ख़ान साहब जे ख़त ते, ख़ान साहब पंहिंजे अंदर जी बाहि जेका आहे, ज़ाहिर आहे हू पॉलिटिशियन आहे, हू को फोरम नथो करे, त हिन जी का सियासी क़ीमत बि उन्हनि खे अदा करणी पइजी सघे थी? हा, निगरान वज़ीर साहब बि इहा ॻाल्हि कई आहे त ज़रूरु हुननि खे सियासी क़ीमत अदा करणी पवंदी, ऐं मुल्क दुश्मनी जे बराबरि आहे। शरीफ़ भाइरनि जो इहो कॉमेंट साम्हूं आयो आहे। ॾिसो, इहा त तव्हां मिसाल तौर हिन ते तव्हां टॉप खां हलो न, छा हुनखे पंहिंजी जेका मिलिट्री इस्टेब्लिशमेंट आहे उहा इग्नोर कंदी? जेके ॾींहं राति हिन में इंट्रस्ट में आहिनि त किथां इन्वेस्टमेंट अचे, किथां पैसा अचनि, किथां कर्ज़ अचनि, ऐं सिविलियन ब्यूरो जेका इस्टेब्लिशमेंट आहे उहा बि हुनखे एक्सेप्ट न कंदी।
तो मुझे ख्याल में उन सां वो पंहिंजो इमेज के डेंट विधई वधीक इहो रेफर पियो थींदो हिन जे अगेंस्ट अमेरिका सां लॉबिंग वग़ैरह। ऐं इहो बि ड्यूअल आहे, हिकु पासे उहो ॿाहिरीं मुदाख़ला जो सख़्तु मुखालिफ़ हो, इन्हनि मुल्कनि इन्हनि इदारनि खे दोरापा ॾींदो हो, ऐं हाणे उन्हनि खे ख़त लिखे पिया। IMF कीअं टी इलेक्शन खे ठीकु कंदी आहे रिजल्ट्स खे? IMF वटि कहिड़ो मैंडेट या वर्ल्ड बैंक वटि कहिड़ो मैंडेट आहे? अजाई ॻाल्हि आहे, तव्हां ग़लति दरवाज़ो खड़कायो आहे न। इहे इदारा ई न आहिनि, ही नेशनल जेके हुकूमतुनि जा मामला आहिनि उन में हाणे ॿाहिरियूं हुकूमतूं इदारा वधि में वधि रस्मी बयान तव्हां अमेरिका वारनि जा 2-3 बयान ॿुधा, पर हुन खां पोइ छा अमेरिका पंहिंजो सिफारतखानो बंदि कंदो? कॾहिं बि न थींदो। हू याल खे मुशरफ जे तौर में बि पैसा मोकिलींदा, तो दुनिया पंहिंजे इंट्रेस्ट ते खेॾे थी। छा बर्मा खे चीन एड ॾियणु बंदि करे छॾी आहे? अफ़गानिस्तान जा सभु दर बंदि थी विया आहिनि? छा ईरान जी सॼी इकानमी वेही वई आहे? ही त बदतरीन हालत में। मुंहिंजो ख़्यालु आहे पाकिस्तान जे लाइ जेको इकोनॉमिक टर्न अराउंड वारो चैलेंज आहे न, जंहिंजी जबार साहब बि ॻाल्हि कई, एजाज साहब बि ॻाल्हि कई, उहो आहे सभ खां इम्पोर्टेंट। वॉट इज़ दी स्ट्रेटेजी? एक्सपोर्ट कीअं वधाईंदो, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट कीअं वधाईंदो, रेमिटेंसिस कीअं वधाईंदो, इंटरनेशनल मार्केट जी बारोइंग आहे विच इज़ वेरी एक्सपेंसिव, जंहिं रेट ते बारोइंग थिए पई। इहे असांजा मुंहिंजा 2 सीनियर दोस्त आहिनि इकोनॉमिस्ट आहिनि, मूंखे एतिरी सम्झ न आहे, पर मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त इहा अफोर्डेबल कोन्हे का। इहे आहिनि रियल चैलेंजिस। साल 1.5 साल इन्हनि ते हिननि खे 2 साल जान विड़ाइणी पवंदी, ऐं इहो इकोनॉमिक टर्न अराउंड लाइ त वॾो टाइम खपे, पर एटलीस्ट क्राइसिस मां निकिरण जे लाइ बि घटि में घटि 2-2.5 साल खपनि। इहो आहे रियल चैलेंज ईंदड़। ठीकु आहे नसीर साहब, उन जे लाइ ज़ाहिर आहे जेका तयारी आहे या जेको होमवर्क आहे जिते असीं ॻाल्हायूं बि पिया, ज़रूरु अॻियां बि ॻाल्हि थींदी। हिकिड़ो ॿियो क्राइसिस बि असांखे नज़र अचे पियो कर खणंदे, ऐं उहो सिंध अंदरि इम्कानी बरसातुनि जी सूरत में जेका अॻकथी साम्हूं आई आहे, अॼु खां ॿुधाए वञे त उहो सिलसिलो शुरू थींदो। नासिर परमल साहब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो, मूंखे ॿुधो पिया मां? जी बिल्कुलु। नासिर साहब, हाणे खोड़ चैलेंजिस जी मुल्क खे जेके दरपेश क्राइसिस आहिनि, चैलेंजिस आहिनि, उन्हनि जो ज़िक्र थिए पियो, ऐं हीउ जेको हिकिड़ो वॾो माहौलियात जे हिसाब खां हिकिड़ो वॾो चैलेंज असांजे मुल्क खे आहे, त उन हवाले सां हाणे ॼाणाए पियो वञे, ऐलान साम्हूं अचनि पिया त हीउ तमामु घटि हूंदो, या शायदि पहिरियों भेरो आहे जो मार्च जे महीने में अहिड़ी तूफ़ानी बरसातूं असीं बलूचिस्तान में ॾिठियूंसीं, वरी हाणे सिंध में अॻकथी आहे, त जेका नई हुकूमत आहे ईंदे ई अचणु शर्त उन्हनि जे आलो ही हिकिड़ो चैलेंज आहे। दावाऊं खोड़ साम्हूं अचनि पियूं, अव्हां कीअं ॾिसो पिया उन्हनि दावाउनि खे ऐं ग्राउंड रियलिटीज़ खे साम्हूं रखंदे? जी, जेकॾहिं असां क्लाइमेट चेंज जे हवाले सां ॾिसूं त जेका आलमी लेवल ते जेके मोस्ट वलरेबल कंट्रीज़ आहिनि, जेके ख़तरे में आहिनि जेके मुल्क, उन्हनि में पाकिस्तान जेके टॉप 10 कंट्रीज़ आहिनि, जेके मुख्य जेके मेन 10 मुल्क आहिनि, उन में पाकिस्तान जो शुमार थिए थो। ऐं असां वटि हर साल ॿिए साल कंहिं न कंहिं क़िस्म जो डिज़ास्टर असां ॾिसूं था पिया। त ही 2022 में बि असां ॾिठो त सिंध में तमामु वॾे पैमाने ते जेको बरसातूं आयूं, बलूचिस्तान जूं पाणी खणी आयूं, ऐं सिंध जो जेको राइट बैंक जो जंहिंमें कंबर, शहदाद कोट, जामशोरो, दादू ज़िला तमामु घणा मुतासिर थिया। त हीउ जेको हिन गुज़िरियल 1 हफ़्ते खां तक़रीबन ॾखण बलूचिस्तान में तव्हां ॾिसो त जेका मेट डिपार्टमेंट ॿुधायो आहे त 200 मिलीमीटर खां वधीक मींहुं पइजी चुको आहे, ऐं अञा बि 3 सिस्टम बलूचिस्तान में अचण लाइ तयारु बीठा आहिनि। उन हवाले सां ऐं जेका अॼु जी रिपोर्ट आहे, अॼु बि गवादर में तमामु घणी बरसाति पई आहे, ऐं गवादर शहर ते पाणी रुख पियो आहे। त उन हवाले सां ॾिसूं था त सिंध में बि जेका मौसमियात खाते जी अॻकथी आहे, त जेका कल्ह अरबा ते जारी कई वई आहे, त अॼु राति खां वठी सिंध जे काफ़ी ज़िलनि में जेको आहे सो तक़रीबन 90% इलाइक़नि में जेको आहे सो बरसाति पवंदी, ऐं हुनजी शिदत मुख़्तलिफ़ हूंदी, किथे घटि किथे वधि। ऐं ख़ासि करे कराची में जेको आहे सो सुभाणे मंझंदि खां वठी तक़रीबन 2 बजे खां वठी पेशनगोई आहे त हिते बरसाति शुरू थींदी। त उन हवाले सां अर्बन फ्लडिंग जे हवाले सां बि पेशनगोई कई वई आहे, छाकाणि त हाणे असां गुज़िरियल काफ़ी सालनि खां ॾिसूं पिया त अॻे जॾहिं बोड जो ज़िक्र ईंदो हो त तसवर इहो ई हूंदो हो त बोड माना दरिया में ईंदी, पर हाणे तव्हां ॾिसो त जेको असांजो शहरनि जो जेको निज़ाम आहे ड्रेनेज जो या निकाल जो, त बरसातूं एतिरियूं त शदीद पवनि थियूं, ऐं एतिरे थोरे वक़्त में पवनि थियूं त असांजो जेको शहर जो जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे उहो उनखे टैकल करण लाइ, उनखे मुयसर तरीक़े सां ख़ारिज करण लाइ तयारु न आहे। उन हवाले सां हिकिड़ो त इहो थियो आहे त सिंध हुकूमत PDA में ऐं सिंध में जेको आहे सो हाई अलर्ट कयो वियो आहे, ऐं सुभाणे जेको आहे सो सिंध में पंहिंजो ऑफिसुनि खे बि हाफ डे जेको आहे सो रखियो वियो आहे। त हिकिड़े क़िस्म सां अलर्ट जारी कयो वियो आहे। ऐं ॿियो इहो आहे त गुज़िरियल काफ़ी अर्से खां असां ॾिसूं पिया त मौसमियात खाते जी जेका पेशनगोईअ जी सलाहियत आहे उहा बि इम्प्रूव थी आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे त असांजा जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उहे हुनखे सीरियस वठनि पिया,
ऐं उन असांजूं जेके डेली जूं रोज़मर्रा जूं जेके सरगर्मियूं आहिनि, छाकाणि त ज़ाहिर आहे हर माण्हू हुन में मुतासिर थिए थो, त टाइमली जेको अलर्ट आहे, ख़ासि करे तव्हां असांजा जेके खाइली इलाइक़ा आहिनि, घटो आहे ऐं सजावल आहे ऐं कराची आहे, जेके माहीगीर आहिनि, उन्हनि खे बि अलर्ट जारी कयो आहे त तव्हां जेको आहे सो डीप सी में गहरे समुंड में न वञो। ठीकु। उन हवाले सां मां सम्झां थो त इहो त हिकिड़ी सुठी आहे त असां तयारी कयूं था, पर असुल ॻाल्हि इहा आहे त असांखे हिननि बदिलजंदड़ मौसमनि जे हवाले सां हिकिड़ो त जेको डेवलपमेंट जो पैराडाइम आहे उनखे क्लाइमेट रेज़िलिएंट करणो पवंदो। ऐं क्लाइमेट रेज़िलिएंट मीन्स त जेके बदिलजंदड़ मौसमूं आहिनि उन्हनि खे असांजो जेको बुनियादी ढांचो आहे, जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, उनखे मोह ॾियण जी सलाहियत रखे ऐं उन लाइ असांखे उहे 3 लेवल्स ते असांखे क़दम खणणा पवंदा। हिकिड़ा त इमीडिएट जेके आहिनि से शॉर्ट टर्म जेके आहिनि से तकड़ा जेके आहिनि से क़दम खणणा पवंदा, ॿिया विचोले मुदे वारा क़दम खणणा पवंदा ऐं ॿिया ॾिघे मुदे वारा क़दम खणणा पवंदा। त जीअं असां इहे जेके बदिलजंदड़ मौसमूं आहिनि, छाकाणि त सिंध तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो त आबपाशी जे हवाले सां सिंधु दरिया जो जेको इंडस बेसिन आहे उन में बि असां पुछड़ में आहियूं, त असां वटि या त 2 फिनामिना हमेशह रहनि था, या त असां वटि बोध आहे या असां वटि सोकड़ो आहे या खुश्कसाली आहे। त असां वटि आमतौर ते पाकिस्तान में जेके बरसाति जा निज़ाम आहिनि, सिस्टम आहिनि, उहे 2 सिस्टम आहिनि। हिकिड़ो त मानसून आहे जेको तक़रीबन जून खां वेंदे सेप्टेंबर अक्टूबर ताईं वञे थो, जेको बे ऑफ बंगाल खां बरसातूं जेके जनरेट थियनि थियूं, ऐं उन खां अलावा सियारे में जेको बरसातूं पवंदियूं उहो मोस्टली इराक, ईरान ऐं अफगानिस्तान मां जेको सिस्टम आहे, त हीउ सिस्टम बि उतां सियारे जूं बरसातूं आहिनि। हालांकि गुज़िरियल केतिरनि सालनि खां असां ॾिसो था सियारे में सिंध में तमामु न पंहिंजो घटि बरसाति पवंदी आहे, पर हिन साल जेको आहे सो ही गैर मामूली बरसातूं ऐं क्लाइमेट चेंज में बि इहा ई पेशनगोई थियल आहे त मौसमनि में जेको आहे सो हिकिड़ो त गैर मामूली जेका शिदत ईंदी ऐं उन में घटि वक़्त में घणे जेको मक़दार में बरसाति ईंदी, त उन लाइ असांखे लॉन्ग टर्म ऐं शॉर्ट टर्म ऐं इमीडिएट जेके आहिनि से तकड़ा क़दम खणणा पवंदा। ठीकु नासिर साहब, मां तफ़सीली ॿुधायो ऐं ज़ाहिर आहे हमेशह जेके बि एक्सपर्ट्स आहिनि तव्हां जहिड़ा उहे इहे ॻाल्हियूं कंदा ज़रूरु रहनि था, पर हुकूमतुनि ते उन्हनि शयुनि जो केतिरो असरु आहे उहो तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे। जब्बार साहब, हिते जंहिं चैलेंज जो ज़िक्र कयो नासिर पंवर साहब ऐं ॿुधायो त इमीडिएट स्टेप्स, शॉर्ट टर्म, मिड टर्म ऐं लॉन्ग टर्म असांखे प्लानिंग जी ऐं स्टेप्स जी ज़रूरत आहे, पर ही असीं ओवरऑल ॾिसूं था जेका सूरत हाल उन खां अॻु बि जॾहिं मां गुफ़्तगू कई त शॉर्ट टर्म प्लानिंग असांखे ज़रूरु नज़र अचे थी, कुझु हंधनि ते इमीडिएट स्टेप्स नज़र अचनि था, पर मिड टर्म ऐं जेको लॉन्ग टर्म प्लानिंग हुजे या स्टेप्स खणण जी ॻाल्हि हुजे उहो बिल्कुलु पार्ट छो मिसिंग आहे असांजी प्लानिंग में? ॾिसो नाज़िया, पाकिस्तान जी बदकिस्मती आहे त पाकिस्तान जॾहिं तरक़ी कई पे ऐं नसीर साहब बि वेठो आहे त उन ज़माने में प्लानिंग कमीशन जेका आहे उन जो रोल तमामु घणो मज़बूत रोल हूंदो हो ऐं प्लानिंग कमीशन में जेके बि शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉन्ग टर्म जेके पॉलिसीज़ ठहंदियूं उन में शॉर्ट टर्म में लेफ्ट ओवर्स जेके आहिनि से मीडियम टर्म जे हवाले थींदा हुआ, मीडियम टर्म्स में लेफ्ट ओवर्स वरी हवाले थींदा हुआ लॉन्ग टर्म में। पर उन सां गॾोगॾु उहे स्कीमूं जंहिंजो इजरा जेको आहे सो सिर्फ़ु लॉन्ग टर्म में ई रखिणो हो अकॉर्डिंग टू दी फाइनेंशियल रिसोर्सिस अवेलेबिलिटी इंटरनली या एक्सटर्नली मोबिलाइज। उन स्ट्रेंथ ते जेको आहे जॾहिं एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम्स ठहंदा हुआ सूबनि में ऐं सूबनि ऐं मर्कज़ सरकार जे सहकार सां जेको आहे सो जेके शयूं जेके आहिनि डेवलपमेंट इकोनॉमिक्स जो हिसो ठहंदियूं हुयूं उन में काफ़ी हद ताईं इहो चई सघिजे थो त उहा एफिशिएंसी खणी परफेक्ट न सही, एब्सोल्यूट परफेक्शन में कॾहिं बि न हुई, पर स्टिल उहा एप्रिशिएबल हुई। हाणे उन खां पोइ मां त 5 सालनि में जेको मां प्लानिंग कमीशन में मां पाण जेको आहे सो हिननि 8 सालनि में कई मरतबा इन में 8-10 मीटिंगूं त मां बि अटेंड कयूं आहिनि। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उते जेके बि हाणे प्लानिंग कमीशन में नसीर साहब वेठो आहे, PSDP प्रोजेक्ट खां वठी ॿियूं शयूं, उहे घणो करे पॉलिटिकल हिकिड़ियूं ओरिएंटेड आहिनि। किन सूबनि जी जॾहिं मर्कज़ में हिकिड़ी ग़ालिब आहिनि त उन्हनि खे पंहिंजे सूबे जे कुझु प्रोजेक्ट्स जे बारे में जेको आहे सो अहमियत ते इसरार रखी करे उते अलोकेशन थियनि वेठियूं, पर वरी उन सूबे में बि इनसाइड जेका पॉलिटिक्स आहे, पावरफुल ग्रुप, लेस पावरफुल ग्रुप, उन जी प्रायोरिटी थिए थी। माना हिकिड़ी रेशनलाइज़ेशन ऐं हिकिड़ी साइंस ऑफ अर्थमेटिक्स एंड साइंस ऑफ इकोनॉमिक्स जंहिंखे चइजे त तव्हांजी इनपुट जेका आहे सा तव्हांखे आउटपुट जे तरफ़ जॾहिं खणी वञे थी त उन में हिकिड़ी एफिशिएंट यूटिलाइज़ेशन ऑफ रिसोर्सिस जेको आहे सो उन जी मैनिफेस्टेशन आख़िर में रिफ्लेक्ट थिए थी हिकिड़े आम माण्हूअ जी ज़िंदगी ते, ऐं जंहिंखे हमेशह चयो वेंदो आहे लिफ्ट द पीपल आउट ऑफ पॉवर्टी
lift the lower middle class to the upper middle class and so on. इंडिया जी प्लानिंग कमीशन जेका आहे सा अञा ताईं इन सघ खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरी सही आहे. प्राइम मिनिस्टर लेवल जेका आहे सा उन जो हिकिड़ो प्रिंसिपल इंट्रस्ट रहंदो आहे. एतिरे हद ताईं तव्हां जेकॾहिं WTO ॿुधो हूंदो त उते चेयरपर्सन WTO में वञी प्राइम मिनिस्टर वेही करे हिननि एक्सटर्नलिटीज़ खे ॾिसंदो आहे त इन एक्सटर्नलिटीज़ मां असांखे पंहिंजी डेवलपमेंट इकोनॉमिक्स में कीअं उनजो बिहेवियर असां कंट्रोल करणो आहे. हाणे थोरो देरि अॻिते अचूं त हाणे तव्हां जेका ॻाल्हि कई त उनजी रिफ्लेक्शन मीडियम में नथी अचे, लॉन्ग टर्म में. ॾिसो पाकिस्तान में यानी ओवरऑल पाकिस्तान जो जेको पोयों डिकेड आहे उन में जेकॾहिं असां ॾिसूं त इकोनॉमिक मैनेजमेंट जेका आहे सा नॉट ओनली इनएफिशिएंट रही पर उहा हिकिड़ी सम्झो त उनजे मथां हमिलो हो कंहिंजो इन्फ्लुएंस ऑफ पॉलिटिक्स जो. उन पॉलिटिक्स में वरी वेस्टेड इंट्रस्ट जो पाण में झगड़ो हो त किथे कीअं थिजे. मूंखे यादि आहे फज़लुल्लाह कुरैशी साहिबु जॾहिं हिते असांजो एडिशनल चीफ सेक्रेटरी हूंदो प्लानिंग में त एक्सीडेंटली मां वेठो मांसि, हिकिड़ो MP आया उन चयो साईं 4 रस्ता मूंखे ॾियो. त फज़लुल्लाह जेको आहे सो किताब करे खोले मूंखे चङी तरह यादि आहे, चयोसि साईं हिते फिज़िबिलिटी कोन थी ठहे, इन खां वधीक प्रायोरिटीज़ हुननि एरियाज़ में आहे जिन जा नाला वरितई. हुन चयो साईं कयो इहो कमु, मां CM साहब खे कंप्लेंट कंदुसि. फज़लुल्लाह कुरैशी साहब वरी जेको आहे सो ऑन द बेसिस ऑफ प्रिंसिपल इहा ॻाल्हि कई त इहे प्रिंसिपल लेस डेवलपमेंट इकोनॉमिक्स जेका आहे सा उन में इहा का गुंजाइश जेके तव्हां हिकिड़ी डिज़ायरस गुंजाइश चइजे, तव्हांजी बि डिज़ायर आहे मुंहिंजी बि आहे त सिस्टम जेको आहे सो पंहिंजे तरीक़े सां हले, साइंस ऑफ इकोनॉमिक्स ते हले, साइंस ऑफ टाइम टेबल ते हले, साइंस ऑफ फ्रेमवर्क ते हले, हार्मोनाइज हले, हॉलिस्टिकली जेको आहे सो कंट्रोल हले ऐं उनजी अकाउंटेबिलिटी बि थिए. हाणे थोरी देरि लाइ जेकर मां ज़रूर जब्बार साहब नसीर साहब जो पॉइंट वठंदासीं. नसीर साहब अवां में कुझु ऐड कंदो ऐं वसी तव्हांजो तजुर्बो रहियो आहे ऐं समूरनि मामलनि खे मां ॾिसंदा रहिया आहियो, छो न पिया रिफ्लेक्ट थियनि मामला, काफ़ी रीज़न्स कुझु ऐड करणु चाहींदा अवां बि? बुनियादी तौर ते जवाहर साहब त जेको हिकिड़ो नुक़्तो जेको आहे न उन में सभु शइ क्लियर आहे, उन मां ई निकिरनि थियूं सभु शयूं. उहा आहे पोलिटिसाइज़ेशन ऑफ डेवलपमेंट. हाणे जॾहिं तव्हां वटि ॾिसो 3 शयूं हूंदियूं आहिनि पब्लिक सेक्टर डेवलपमेंट में. हिकिड़ी प्लानिंग जेका रिसर्च जे थ्रू ईंदी आहे, हिकिड़ी तव्हांजी न पहिरें रिसर्च हूंदी आहे जेका जस्टिफाए करे बेसिस ठाहे त कहिड़ी शइ किथे छो ठहणु घुरिजे, स्कूल किथे ठहे, नाली किथे ठहे, अस्पताल किथे ठहे, रोड कहिड़ो ठहे, पुल कहिड़ी ठहे. इन जे बैक एंड ते हिकिड़ो रिसर्च जो वर्क करणो हूंदो आहे जेका लॉजिक आहे डेवलपमेंट प्लानिंग जी, ऐं पोइ हूंदी आहे उनजे बेसिस ते थींदी आहे प्लानिंग. रिसर्च गाइड्स टू द प्लान. थर्ड हूंदो आहे पोइ हुनजी एग्जीक्यूशन. हाणे जेतिरी बि असां वटि पब्लिक सेक्टर डेवलपमेंट थी वई आहे, मोस्ट ऑफ इट, ऐं मां हाणे चइनी सूबनि जी ॻाल्हि थो कयां, जवाहर साहब खे वधीक बहितर ख़बर आहे, रुगो हिकिड़े सूबे जहिड़ी ॻाल्हि नथा कयूं. डेवलपमेंट जे लाइ रिसर्च जो नालो ख़तमु आहे. ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स जूं रिपोर्ट्स जनरेट थियनि थियूं, अधु सचूं अधु कूड़ियूं, कुक्ड फिगर्स सां, उनखे केरु बि रेफर नथो करे. ऐं उहे हूंदियूं बि सुपरफिशियल आहिनि. जेके डेवलपमेंट प्लानिंग लाइ जेका इंफॉर्मेशन ऐं डेटा एनालिसिस खपंदो आहे उहो पाकिस्तान में हाणे जनरेट ई तो फ़ैसिला केरु थो करे? फ़ैसिला करे थो MPA MNA ऐं उन खां अॻु में उनजो ठेकेदार. तंहिंजे करे जॾहिं तव्हांजी डेवलपमेंट प्लानिंग जे पुठियां रिसर्च जी एक्सरसाइज़ आहे ई कोन, लॉजिक आहे ई कोन, फरमाइशी डेवलपमेंट आहे, त पोइ नतीजो इहो थींदो तव्हां वटि सवें हज़ारे स्कूल हूंदा, तालीम न हूंदी, अस्पतालूं हूंदियूं, सिहत न हूंदी, पाणीअ जूं टैंकियूं ठहियूं पियूं हूंदी, पीअण जोॻो पाणी न हूंदो. तव्हांजो अलमियो इहो आहे त 75 साल गुज़रण खां पोइ बि पाकिस्तान जे कंहिं बि शहर में जेको पाणी डिस्ट्रीब्यूट थिए थो, नलके ताईं पहुचे थो, नलके ताईं, उहो फिट फॉर ड्रिंकिंग कोन्हे. कंहिं बि शहर में घर जी टेप में पहुचंदा पाणी. सो जेकर 75 साल में तव्हां पाणी साफ़ न ॾेई सघिया हो, तव्हांजा 2-2.5 करोड़ ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, तव्हां वटि प्लानिंग ई कान्हे त स्कूलनि में कीअं ईंदा. गुज़िरियल साल मिसाल सिंध जा 70-80 लख ॿार ॿुधाए था वञनि एटलीस्ट स्कूलनि खां ॿाहिरि. तव्हां एजुकेशन जी बजट खणो, डेवलपमेंट लाइ सिर्फ़ु 16.5 अरब रुपया रख, 2.5% जो ग्रोथ रेट आहे. 50 लख माण्हू हिन मुल्क में हर साल ॿार एड्स था थियनि. ऐं जेकर सिंध जी तव्हां 6 लख आबादी ॿधो त सम्झो 12 लख ॿार रुगो सिंध में एड्स था थियनि. 16 अरब रुपयनि में तव्हां इन्हनि जे लाइ कहिड़ी नीड केटर करे सघंदो? तव्हां त पुराणा ड्रथल स्कूल बि तमीर हिन मां न करे सघो. तो सॼो रिसर्च ऐं प्लानिंग जो फेल्यूअर कंसीडरेशन ई कान्हे.
ही ठेका आहिनि, ही प्रोजेक्ट आहिनि, डेवलपमेंट न आहे। सम्झण जी ॻाल्हि आहे त डेवलपमेंट ऐं ठेके ऐं प्रोजेक्ट में फ़र्क़ु हूंदो आहे। तो ही ठीका ऐं प्रोजेक्ट आहिनि, डेवलपमेंट आहे। डेवलपमेंट में एंड ऑफ द डे मां ॻाल्हि कल्मिनेट कया, तव्हां हुनखे मेयर छा सां कंदा? इन सां थोरी कंदो त स्कूल घणा खुलिया, अस्पतालूं घणियूं खुलियूं। तव्हां मेयर कंदा हो लिटरेसी रेट सां, तव्हां मेयर कंदा हो फीमेल लिटरेसी सां, तव्हां मेयर कंदा आहियो स्कूल एनरोलमेंट सां, तव्हां हुनखे मापींदा आहियो माण्हुनि जे जेका विहम दौरान मौत थियनि था उन सां, ॿारनि नवनि पैदा थियल ॿारनि जी मौत सां। ह्यूमन डेवलपमेंट जा इंडिकेटर इहे आहिनि न, पर कैपिटा बिल्कुलु। इनकम सां। इन मां तव्हां को बि इंडिकेटर खणो तव्हांजो सुधरियो न आहे। ऐं हुनजो फाउंडेशन किथे आहे? ॿियनि सभिनी शयुनि सां गॾु ही जेका पॉपुलेशन जी ख़ौफ़नाक ग्रोथ आहे, जेका दुनिया में मुंहिंजो ख़्यालु आहे इन पेस ते हाणे शायदि ई किथे थींदी। उहा जा सभु वसीला हड़प थी था वञनि। तव्हां हिकिड़े पाछे जे पोयां पिया डोड़ो। 2.5-3% जी ग्रोथ जेका ऑफिशियली असुल त अलाए केतिरी आहे, उन सां हिननि रिसोर्सिस जे हूंदे तव्हां चओ त तव्हां सिहत, तइलीम, पीअण जो पाणी ऐं इहे सहूलियतूं, रोड इंफ्रास्ट्रक्चर वग़ैरह हर माण्हू खे ॾेई सघंदो। फॉरगेट अबाउट इट, नेक्स्ट इम्पॉसिबल। जी एजाज साहब, हमारा जो फाइनल कमेंट। न हाणे इहो हिननि दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो आहे, नसीब साहब, जब्बार साहब या नासिर साहब। ऐं आउं सम्झां थो त हिन मुल्क में प्लैनिंग जो वॾो फुक़दान आहे। प्लैनिंग आहे ई कान का, रिसर्च का कोन थी। ख़ासि करे असांजो सिंध सूबो, उहो त ईअं 50 चीफ वेठा आहिनि के PhD आहिनि के छा, पर हिकिड़ो बि डॉक्यूमेंट उन तरफ़ां निकिरे नथो जो वञी हुन में कुझु कजे। इहे जेके शयूं आहिनि असां वटि, उहे तमामु, हाणे कराचीअ जे शहर में 1000 गटर आहिनि, उन्हनि जा ढक न ठही सघिया आहिनि जो उन्हनि खे लॻे। माण्हू अञा था किरनि। इहो जेको बोर्ड जो तव्हां मिसाल 10 में जेका आई, वरी 20 में छा हाल थियो, उहा प्रिपेयर्डनेस जेका आहे उहा कान्हे का। हुकूमत न को निगरान वटि हुई, न को हिननि वटि आहे। ऐं हाणे एतिरो तकिड़ो ही किथां कढजनि? सुभाणे एॾो मींहुं पए थो ख़तरनाक, ऐं 2 ॾींहं त पोइ असां किथे वेंदासीं? त आउं सम्झां थो उन्हनि खे अञा वधीक कमु करणु घुरिजे। तमामु हिकिड़ी हूंदी आहे शॉर्ट टर्म प्लैनिंग, ॿी हूंदी आहे मीडियम टर्म प्लैन, टिएं में लॉन्ग टर्म। पर असां त का शइ न आहे न। नसीर साहब प्लैन जो माण्हू आहे, जवाद साहब, नाज़िर, हिननि खे एतिरो चई बीहूं था, या ही जेको तव्हांजे प्रोग्रामनि में या अख़बारनि में लिखिजे थो, सरकार कंहिं बि चङे माण्हूअ खे घुराए को सलाह वठण लाइ तयारु न आहे। नसीर में मिड़े घुराईं, साईं नासिर खे घुराईं, जवाद साहब, माण्हू का ॻाल्हि त करे सघे न। असां वटि इहो वॾो फुक़दान आहे, असां हुनजे कथा तबाही थी पई। ऐं जेको 1.5 साल जो आहे त 1.5 साल में असां ॾिठो, 1.5 साल कोन थींदो, इहे 4 साल लॻंदा घटि में घटि। पोइ ॾिसूं हुन खां अॻु में छा थो थिए। त हालतूं बिगड़ियल आहिनि तमामु वॾी हद ताईं। हुन खां पोइ जेको आहे सो ॾिसजे त हींअर हीअ हुकूमत छा थी करे, इहा ॻाल्हि आहे। ठीक है एजाज कुरैशी साहब, नसीर मेमन साहब, जब्बार मेमन साहब, नासिर पवन साहब, नाज़रीन सां कुछ देर लाइ मौजूद हुआ। गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।